दोस्तान गिरामी, सूरतुल मुल्क मक्की सूरत हिनमें 30 आयतूं ऐं 2 रुकू आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू अमन वालहू अज़्ज़ बुरहानहू जे पाक किताब क़ुरान करीम जे मरहलेवार सिलसिलेवार नंबरवार सूरतुन में 67 ही सूरत है। 29 पारे जी इब्तिदाई सूरत। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू अमन वालहू इरशाद फरमाए रहो, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। वॾे बाबरकत ऐं ख़ैर सां मालामाल करण वारी आहे उहा ज़ात, वॾे बरकत वारी आहे उहा ज़ात जंहिंजे हथ में सारी कायनात जी मुकम्मल बादशाही आहे ऐं उहो हर कंहिं शइ ते पूरी तरह वस वारो आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। उहो अल्लाह जंहिं मौत ऐं ज़िंदगी ख़लक़िया इन्हीअ लाइ तव्हांखे आज़माए ॾिसे त तव्हां मां केरु वधीक सुठा अमल करण वारो आहे। वहुवल अज़ीज़ुल गफ़ूरुल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाक़ा। ऐं उहो ई ज़बरदस्त ग़ालिब ऐं बेहद बख़्शणहार आहे। उहो अल्लाह जंहिं 7 आसमाननि खे हिक ॿिए मथां तबका तबका बणायो। मा तरा फ़ी ख़ल्क़िर रहमान मिन तफ़ावुत फ़र्जिअल बसर हल तरा मिन फ़ुतूर। ए ॾिसंदड़, तू निहायत बाझारे अल्लाह जी ख़िलक़त यानी बनावट या सनाईअ ऐं हिन जिनसार जोड़ण में को फ़र्क़, घटिताई या बेतरतीबी, उणाई ऐं तफ़ावत न ॾिसंदे पोइ वराए नज़र करे निहार त किथे का ॾार या फोट ॾिसीं थो। सुम्मर्जिअल बसर कर्रतैन यंक़लिब इलैकल बसर ख़ासियन व हुवा हसीर। ओए भली बार बार वराए वराए निगाह फेराए ॾिस, तुंहिंजी नज़र नाकाम थी हार जी ऐं झकी थी तोॾां थकिजी मोटंदी, न की आसमाननि में का फोट ॾिसंदे ऐं न वरी काइनात जे निज़ाम में को ख़लल या रुख़नो पाईंदे। वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह वजअलनाहा रुजुमल लिश्शयातीन वअअतदना लहुम अज़ाबस सईर। ऐं बेशक असां हिन दुनिया वारे आसमान खे
ॾीयन यानी तारन सां सिंगारियो आहे ऐं उन्हनि तारन सां शैतानन खे तड़े कढण भॼाइण चुटण या संगसार करण जो वसीलो बि शुहाबे साकिब जी मारिफत कयो अथऊं ऐं असां उन्हनि शैतानन लाइ भड़कंदड़ बाहि तयार करे छॾी आहे। वलिल्लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम अज़ाबु जहन्नम व बिअसल मसीर। ऐं जन माण्हुनि पंहिंजे रब सां कुफ़्र कयो आहे तन लाइ जहन्नम जो अज़ाब आहे ऐं उहो ॾाढो बुछड़ो मोटण जो माॻ आहे। इज़ा उल्क़ू फ़ीहा समिअू लहा शहीक़न व हिय तफ़ूर। ऐं जॾहिं उन्हनि खे उन दोज़ख में उछलियो वेंदो त हू उन जे गजण दाहुन ऐं कूकुन जो आवाज़ ॿुधंदा ऐं उहो जोश मां उभामी रहियो हूंदो। तकाद तमय्यज़ु मिनल ग़ैज़ कुल्लमा उल्क़िय फ़ीहा फ़ौजुन सअलहुम ख़ज़नतुहा अलम यअतिकुम नज़ीर। ऐं ईअं मालूम थींदो ॼणो ग़ैज़ ऐं ग़ज़ब यानी जोश ऐं कावड़ खां फाटी पवंदो ऐं जॾहिं बि उन में हक़ जे मुनकरनि ऐं नाफ़रमाननि जो को टोलो उछलायो वेंदो त संदसि दारोगा उन्हनि माण्हुनि खां पुछंदा त छा तव्हां वटि को ख़बरदार करण वारो न आयो हो? क़ालू बला क़द जाअना नज़ीर फ़कज़्ज़बना व क़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शै' इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन कबीर। हू चवंदा छो न बेशक असां वटि ख़बरदार कंदड़ त आयो हो पर असां उनखे कूड़ो भायो ऐं चयोसूं त अल्लाह अहिड़ी का बि शइ नाज़िल न कई आहे बल्कि असां नबीयनि खे चयो त तव्हां रुगो वॾी गुमराहीअ में पियल आहियो। वक़ालू लौ कुन्ना नस्मअ औ नअक़िलु मा कुन्ना फ़ी अस्हाबिस सईर। ऐं पाण खे मलामत कंदे चवंदा त जेकॾहिं असां ॿुधूं हा या अक़ुल खां कमु वठूं हा त अॼु दोज़खिन मां न हुजूं हा। फ़अतरफ़ू बिज़ंबिहिम फ़सुह्क़न लिअस्हाबिस सईर। पोइ पंहिंजे ॾोह जा पाण इक़रारी हूंदा पर अॼु पंहिंजे गुनाहनि पापनि जे इक़रार करण ऐं तौबा करण मां छा वणंदो? पोइ लानत आहे दोज़खिन ते ऐं हुकुम थींदो त दोज़खी अल्लाह ऐं अल्लाह जे रहमत खां दूर थी वञनि ऐं अहिड़नि नाफ़रमाननि सरकशनि लाइ अल्लाह जे रहमत जी का गुंजाइश न आहे।
इन्नल्लज़ीना यख़शौना रब्बहुम बिल-ग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। बेशक जेके पंहिंजे रब खां अण ॾिठे डिॼंदा रहंदा आहिनि, उन्हनि लाइ अल्लाह जे तरफ़ां बख़्शिश ऐं वॾो अजुर आहे। व असिर्रू क़ौलकुम अविजहरू बिहि इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर। तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॻुझी तरह कयो, यानी आहिस्ते या इशारनि ऐं किनायनि में कयो या ॾाढियां चओ, उन लाइ सभु बराबरि आहे। बेशक हू त सीननि जा भेद, राज़ ऐं ॻुझ बि ख़ूब ॼाणंदड़ आहे। अला यअलमु मन ख़लक़ व हुवल लतीफ़ुल ख़बीर। छा उहो न ॼाणंदो जंहिं ख़ल्क़ियो आहे? हू त निहायत बारीक बीन, उन्हीअ नज़र रखण वारो ऐं पूरी तरह बाख़बर आहे। हुवल्लज़ी जअल लकुमुल अर्द ज़लूलन फम्शू फी मनाकिबिहा वकुलू मिन रिज़्क़िहि व इलैहिन नुशूर। उहो ई त आहे जंहिं ज़मीन खे तव्हांजे घुमण फिरण लाइ नरम, ताबे ऐं हमवार कयो, पोइ भली उन जे रस्तनि ते घुमो फिरो ऐं उन जे ॾिनल रोज़ीअ मां मज़े सां खाओ ऐं पीओ ऐं उन जे इनायत कयल नेमतुनि खां गाफ़िल न थियो। छाकाणि त हिकु ॾींहुं तव्हांखे उन्हीअ ॾांहुं ई जीअरो थी मोटणो आहे। अअमिनतुम मन फिस समाए अन यख़सिफ़ बिकुमुल अर्द फ़इज़ा हिय तमूर। छा तव्हां उन्हीअ क़ादिरे मुतलिक़ खां जेको आसमान में आहे बेडपा थी विया आहियो? उहो किथे अव्हां खे ज़मीन में न गिहाए छॾे, जॾहिं हीअ ज़मीन अल्लाह जे डप ऐं ख़शियत खां धुबण, लरज़ण, कंबण, ॾकण या धुॾण लॻे। अम अमिनतुम मन फिस समाए अन युरसिल अलैकुम हासिबा फसतअलमून कैफ नज़ीर। या तव्हां उन्हीअ खां बेउल्का ऐं बेडपा थिया आहियो छा जेको आसमान में आहे, सो मतां तव्हां ते पत्थर वसाईंदड़ सख़्त आंधी या तेज़ हवा मोकिले, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त मुंहिंजो ख़बरदार करण यानी चिताओ कहिड़ो आहे ऐं अज़ाबे इलाही छाखे चइबो। वलक़द कज़्ज़बल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फ़कैफ़ कान नकीर। ऐं बेशक जेकी उन्हनि खां अॻु थी गुज़रिया आहिनि, उन्हनि बि नबियनि खे कूड़ो कयो हो, पोइ ॾिसो त उन्हनि ते मुंहिंजी पकड़ अज़ाब या सज़ा कीअं हुई। अवलम यरौ इला
الطير فوقهم صافات ويقبضن ما يمسكهن إلا الرحمن إنه بكل شيء بصير। छा उहे माण्हू पंहिंजे मथां उॾामंदड़ पखियुनि खे पर खिंड्रेड़ींदे यानी उॾामंदे ऐं पर समेटींदे या बंदि कंदे नथा ॾिसनि। ॾिसो उन्हनि खे रहमान यानी बाज़ारे अल्लाह खां सवा ॿियो को झले बीहारण वारो नाहे। बेशक उहो हर कंहिं शइ खे चङी तरह ॾिसंदड़ वाइसंदड़ आगे। अम्मन ग़ाज़िल्लज़ी हुवा जुंदुल्लकुम यंसुरुकुम मिन दूनिर रहमान इनिल काफिरून इल्ला फी गुरूर। भला उहो अहां जो कहिड़ो लश्कर आहे जेको अवां खे रहमान यानी बाज़ारे अल्लाह खां सवाइ मदद करे सघे थो। बेशक काफ़र रुगो धोखे में पियल आहिनि। जेकॾहिं हू अल्लाह जी ज़ात सिफ़ात ऐं कुदरत कामिला खे सम्झनि हा त उन जी नाफ़रमानी अहिड़ीअ दीदह दिलेरी सां न कनि हा। अम्मन हाज़ल्लज़ी यर्ज़ुक़ुकुम इन अमसक रिज़्क़ह बल लज्जू फ़ी उतुव्विन व नुफ़ूर। भला ॿुधायो त सही त उहो केरु आहे जेको तव्हां खे रिज़्क़ ॾेई सघे थो जेकॾहिं हू अल्लाह पंहिंजो रिज़्क़ रोके छॾे। हालांकि इहो हू चङी तरह सम्झनि था पर पोइ बि काफ़र सरकशी ऐं हक़ खां नफ़रत ऐं बेज़ारी करण में अड़िजी फासी या उलझी पिया आहिनि। अफ़मन यमशी मुकिब्बन अला वजही अहदा अम्मन यमशी सविय्यन अला सिरातिम मुस्तक़ीम। असां अवां खां पुछूं था त भला जेको पंहिंजे बूथ भर ऊंधो हलंदो हुजे या ऊंधे मुंहं ऐं पेट भर हलंदो रहे उहो वधीक सिधे ते रस्ते ते आ या उहो जेको कंध मथे खणी सिधी राह ते सौ सिधो हली रहियो हुजे। क़ुल हुवल्लज़ी अंशअकुम वजअल लकुमुस्समअ वल अबसार वल अफ़इदह क़लीलन मा तशकुरून। ए मुझा सोना महबूब ए मुझा पैगंबर ए आखिरी महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ कुल उन्हनि खे फरमाए त उहो ई आहे जंहिं तव्हां खे पैदा कयो ऐं तव्हां जा कन अखियूं ऐं दिलियूं बणायाई त मन हक़ खे ॿुधो ऐं हक़ खे ॾिसो दिलि सां परोड़ियो ऐं यादि इलाही सां दिलनि खे मुनवर करियो। पर तव्हां माण्हू घटि ई शुक्र करियो था ऐं अल्लाह जे अहिड़नि नेमतुनि जो थोरो ई एहसान मञींदड़ आहियो। क़ुल हुवल्लज़ी ज़रअकुम फ़िल अर्दि व इलैहि तुहशरून।
पिण खेन चो त उहो ई आ जंहिं तव्हांखे ज़मीन में पखेड़ियो ऐं आख़िरत में तव्हां उन्हीअ ॾांहुं ई गॾु कया वेंदा, यानी तव्हां मेड़े सेड़े अल्लाह जी दरबार में हाज़िर कया वेंदो। वयक़ूलून मता हाज़ल वअद इन कुन्तुम सादिक़ीन। ऐं उहे काफ़र आख़िरत बाबत मज़ाक उॾाईंदे चवनि था भला इहो अंजाम या वाइदो जेको तव्हां ॾियो था सो कॾहिं पूरो थींदो? जेकॾहिं तव्हां सचा आहियो त उन अज़ाब खे छो नथा आणियो? क़ुल इन्नमल इल्मु इंदल्लाहि व इन्नमा अना नज़ीरुम मुबीन। ए मुंहिंजा सोना महबूब नबी, ओ मुंहिंजा सोना हबीब नबी, ए मुंहिंजे तरफ़ां दुनिया में मोकिलियल आख़िरी ख़ातमुन नबिय्यीन नबी। क़ुल इन्नमल इल्म, तू उन्हनि खे फरमाए, तू उन्हनि खे चओ त इहा ख़बर रुगो अल्लाह वटां आहे ऐं आउं को क़यामत जो बरपा करण वारो न आहियां, मां त रुगो पधरो ख़बरदार कंदड़ आहियां। फलम्मा रअऊहु ज़ुल्फ़तन सीअत वुजूहुल लज़ीना कफ़रू वक़ील हाज़ल लज़ी कुन्तुम बिही तद्दऊन। पोइ जॾहिं उन अंजाम या वाइदे खे वेझो ॾिसंदा त उन्हनि सभिनी काफ़रनि जा मुंहं फिरी वेंदा, बुछड़ा थी या काराटजी वेंदा ऐं चयो वेंदुनि त इहो आहे उहो वाइदो जंहिंखे तव्हां तलबींदा हुयो ऐं बार बार घुर कंदा हुयो। केड़ी घुर कंदा हा उन जो ज़िक्र मथी आयत में गुजरियो त वयक़ूलून मता हाज़ल वअद इन कुंतुम सादिकीन। ऐं उहे काफ़र आख़िरत बाबत मज़ाक उॾाईंदे चवनि था भला उहो अंजाम या वाइदो जेको तव्हां ॾियो था कॾहिं पूरो थींदो? जेकॾहिं तव्हां सचा आहियो, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त जॾहिं उहो वाइदो पूरो थींदो क़यामत क़ाइम थी वेंदी त उहे क़यामत जा जेके मुनकिर हूंदा उन्हनि जा मुंहं भेला थी वेंदा, बुछड़ा थी वेंदा, काराटजी वेंदा ऐं परेशान थी वेंदा। उन्हनि खे चयो वेंदो त तव्हां जंहिं वाइदे जे पूरे थियण जी ॻाल्हि कंदा हुयो उहो अल्लाह पंहिंजो अॼु वाइदो अहद पूरो करे ॾेखारियो। क़ुल अरअय्तुम इन अहलकनी अल्लाहु व मन मइय औ रहमना फमन युजीरुल काफिरीन मिन अज़ाबिन अलीम। फरमाने खुदा ज़ुबाने मुस्तफ़ा चवण वारो अल्लाह ॿुधाइण वारो मदनी शहनशाह हुकुम करण वारो पाक परवर ऐं ॿुधाइण वारो पाक पैगंबर अल्लाह थो चवे हबीब कुल अरअय्तुम, ओ मुंहिंजा सोना महबूब फरमान त मूं अल्लाह जो आहे पर तूं पंहिंजी उम्मत खे चओ त छा
इन अहलकनी अल्लाह व मन मई औ रहमना फमन युजीरुल काफिरीन मिन अज़ाबिन अलीम। चओ त छा तव्हां कॾहिं इहो बि सोचियो आहे त तव्हांजी ख्वाहिश ऐं मर्ज़ीअ मुताबिक़ जेकॾहिं अल्लाह मूंखे ऐं जेकी मूंसां साण गिरतनि खे हलाक करे या असांजी दुआ मुताबिक़ या पंहिंजे फज़ल सां असां ते रहम करे त असां लाइ त अल्लाह आहे, पर काफ़रनि खे दोज़ख जे ॾुखोईंदड़ अज़ाब खां केरु बचाईंदो। मतलब त ए काफ़रो असांखे त हर हाल में पंहिंजे रब जे रहम जी उम्मीद आहे ऐं तव्हां ते त दर्दनाक अज़ाब अचणो ई अचणो आहे, पोइ तव्हांजो केरु वाहरू ऐं वसीलो थींदो। क़ुल हुवर रहमान आमन्ना बिही व अलैहि तवक्कलना फसतअलमून मन हुव फी दलालिम मुबीन। ऐं खेन चओ त उहो अल्लाह ॾाढो बाझारो आहे, असां उन ते ईमान आंदो आहे ऐं मथस तवक्कल ऐं भरवसो कयो आहे। बसि पोइ तव्हांखे जल्दी मालूम थी वेंदो त पधरी गुमराहीअ में केरु पियल आहे। अवां हक़ जे रस्ते ते आहियो या असीं आहियूं? सिधी राह कहिड़ी आहे, ग़लत राह कहिड़ी आहे? मुंहिंजा महबूब इन्हनि खे फरमाए, इन्हनि खे ॿुधाए त उहो ॾिहाड़ो परे नाहे जो अव्हां खे ख़बर पइजी वञे त हक़ जी राह कहिड़ी आहे, नाहक़ जी राह कहिड़ी आहे। क़ुल अरअय्तुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यअतीकुम बिमाइन मईन। ओ मुंहिंजा सोना हबीब, ए मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खे चओ त कॾहिं इहो बि सोचियो अथव त जेकॾहिं तव्हांजो पाणी हेठि ज़मीन में ऊन्हो हलियो वञे या बीही वञे, सुकी या ख़ुश्क थी वञे, त पोइ उहो केरु आहे जेको तव्हांखे वहंदड़ चश्मा या पाणी आणे ॾींदो?